ही राणासर तराई ते जिते सजी सिंध में सजे थर पार कर जे मुख्तलिफ शहरन गोठन में जेके छा घुमण ला अचन था उते ही फनकार भी जेके सो मंडलियों मचाए इन तराई जे कप ते गीत गाए रहा है, सुर सारंग जा सुर छेड़े रहा है, इन गाल बोल था करूं। बुढ़ल फकीर चेलार जो रहवासी है इन का गाल बोल था करूं तो केतरन ॾींहनि खां हिते राणासर तराई ते हुई महफ़िल मंडली मचाए वेठा आहिनि। साईं अर्ज करे वञा त राणासर तराई ते जी बारिश पई है इन रमज़ान जे चंड खां अॻु में उन खां जी इन ते यको फंक्शन प्रोग्राम मंडलियों सदाई मौजूं मचंदियूं रहंदियूं आहिनि। कई डांसूं कई राग रूप कई थींदा आहिनि राणासर तराई ते, छो ती मशहूर तराई है तमाम। रोज़ानो हिते ईंदा आहियो? जी हाँ साईं, रोज़ानो हिते ईंदा आहियूं। छा ॿुधण वारा ही जेके घुमण वारा अचनि था छा ॿुधण पसंदि कनि? साईं बिल्कुलु थरजा लोकगीत भी ॿुधण लाइ पसंदि कनि था। बाक़ी मारूई जा ख़ासि तरह मारूई जा कलाम ॿुधंदा आहिनि, छो त जीअं त असांजा मारूड़ा जेके आहिनि ॾाढो ख़ुशि थिया आहिनि बरसाति पवण खां पोइ। कई गाह कई गुलज़ारियूं ऐं घुमण वारा माण्हू बि ॾाढो हिते ख़ुशि हूंदा आहिनि। ही पिकनिक पॉइंट हिते वसकारे में तव्हांजो पोइ गुज़र सफ़र भी बेहतर थिए थो? साईं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांखे भी गंज मिली वेंदा आहिनि, ॾाढो गुज़र सफ़र भी सुठो थींदो आहे। थर जी मशहूर पिकनिक पॉइंट राणासर तराई ते मौजूद आहियूं। ही मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां शहरी हिते पिकनिक पॉइंट जो मज़ो वठण जे लाइ हिन तराई में वञण लाइ पहुता आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हू हिते कीअं उनखे इंजॉय करे रहिया आहिनि हिन वसकारे जी बरसातनि खे। किथां आया आहियो? छाछरो खां। छाछरे खां? जी जॾहिं राणासर तराई भरबी आहे तॾहिं पिकनिक पॉइंट जे हिसाब सां हिते घुमण ईंदा आहियूं ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे, ॾाढो मज़ो करे रहिया आहियूं ऐं इंजॉयमेंट जे लाइ सुठी तफ़रीह आहे। हर साल ते वसकारे में ईंदा आहियो? हाँ जी आओ। अच्छा हिते ईंदा आहियो छाछरे में ही तराई वधीक सुठी आहे ॿियनि हंधनि ते हूंदियूं पर ही ॾाढी तमामु बहितरीन आहे जंहिंमें असां घुमण ईंदा आहियूं ऐं ॾाढी तफ़रीह कंदा आहियूं ऐं ॾाढो ई असांखे इंजॉयमेंट ऐं मज़ो ईंदो आहे।
दोस्तनि सां गॾिजी आया आहियो? जी आओ। ख़ालिद ॿुधाईंदो हिते पिकनिक पॉइंट ते सदाईं ईंदा आहियो या पहिरियों दफ़ो आहियो? सदाईं असीं ईंदा आहियूं। तक़रीबन असांजे थर ज़िले में ॿियूं बि तराइयूं आहिनि माशाअल्लाह, पर हीउ जेको चेलार जी जेको आहे असल में ही मशहूरु आहे, पिकनिक पॉइंट आहे। हिते पाणी साफ़ सुथरो हूंदो आहे, इन जे करे असीं हिते तक़रीबन झिली करे इंजॉय कंदा आहियूं। तक़रीबन हर साल ईंदा आहियूं। ॿियो नगा पार्कर में बि तमामु सुठियूं जायूं आहिनि, पर तराई कोन्हे। तराई थर जे हिसाब सां ही राणासर तराई जेको आहे ही मशहूरु आहे। किथां खां आया? ये आऊं मिट्टी का 4 किलोमीटर ओला तरफ गुरुद्वारा में आयो अच्छा, जी। ख़ास तौर ते इन पिकनिक पॉइंट ते आया हो घुमण जी जे? बिल्कुल इन तराई जे करे असां वटि तराई आहिनि काफ़ी सारे में, लेकिन थर पार्कर जी आहे बेहतरीन सुठी तराई आहे, पाणी साफ़ सुथरो आहे। असां पंहिंजी पिकनिक दोस्तनि सां गॾु घुमण लाइ एंजॉय करण जो। हसमुख कीअं अॻे कॾहिं आया हो पहिरियों दफ़ो आया हो? अॻे बि अचंदा आहियूं असां। ऐं हिन मौसम में पखी पखण बि ख़ुशि हूंदा आहिनि। तराई में पाणी भरियलु ॾिसी मिठो पाणी पीअंदा आहिनि। ऐं तराई थरपारकर में ही वाहिद सुठी तराई आहे, तमामु साफ़ तराई आहे, राणासर तराई आहे। हिन में माण्हू तमामु अलाए किथे किथे खां सिंध खां घुमण ईंदा आहिनि, कराची खां इस्लामाबाद खां घुमण ईंदा आहिनि। जेॾो तूं अला अलवो वलारी वो, जेॾो तूं अला जो तेरी बाज घुरा रे तंबेरे थूड़ी छपर तुंहिंजी अचावो। ओ मां को झाड़ो चवा पर मिड़ी मालूम तो घणी, मारू त मिट मलीर जा मारूड़ा मारू मिट मलीर जा सभी पर ख्यासूं। ओ चौकी भाया सबको जो ओखी तू है तू, ओ मोला मथामू जो बुढ़ो तिलाई जी बात जो। ओ परदेसी यार दिल तो लथ के पई नथी डिगियते, ओ निमाना रे यार दिल तो लथ के पई नथी डिगियते, नथी डिगियते। अलवो छदियो लटन लटे, अलवो छदियो लटन लटे। ओ निमाना रे यार दिल तो लथ के पई नथी डिगियते। ओ जिथे तो बिहारो उते दिया हेड़ी अला, जिथे तो बिहारो उते भी आहे ओ अला। ओ अलवो छदियो सुरन दटे, ओ सजनी छदियो सुरन दटे। ओ निमाना रे यार दिल तो लथ के पई नथी डिगियते, परदेसी यार दिल तो लथ के पई नथी डिगियते।
थर जो नाले वारो नौजवान शाइर लेखक प्यारो शिवाणी ॿारनि सां हिते हिन मशहूर पिकनिक पॉइंट राणासर ते एंजॉय करण जे लाइ पहुता आहिनि। हुन सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हू हिन वसकारे जे हिन मौसम खे कीअं ॾिसी रहिया आहिनि। बेसिकली समूरे थर जो हुस्न आहे बरसात सां, ऐं हिन दफ़े काफ़ी सालनि खां पोइ ईअं थियो आहे जो समूरे थर जे चपे चपे ते हर ॻोठ ते बारिश वेठी आहे। ऐं हीअ राणासर खे तव्हां ॾिसो पिया, थर जे समूरनि शहरनि खां ॻोठनि खां हिते माण्हू पहुता आहिनि ऐं समूरा माण्हू इहो चाहिनि था त मींहं कड़नि खां पोइ जीअं थर भिनो आहे उन खे ॾिसजे, ऐं असीं बि ॾिसण लाइ आया आहियूं। असीं दुआ था कयूं त समूरे थर जे अंदरि ईअं हर साल अहिड़ा हसीन मींहं पवंदा रहनि ऐं समूरे थर जा माण्हू ईअं मौजूं मल्हाईंदा रहनि। चेलार जो रहवासी ऐं थर जो नाले वारो लेखक बौकिक शाइर भारूमल अमराणी भी मौजूद है। उनका पुछंदासीं त हिन राणासर जी तारीख़ छा आहे, हिते सॼी थर जा माण्हू घुमण जे लाइ हिते अचनि था ऐं ख़ासि तौर ते ही मशहूर पिकनिक पॉइंट आहे। छा थर में ॿी का अहिड़ी वॾी तराई कान्हे ख़ूबसूरत जिते माण्हू तरायूं ते लाही आहिनि? साईं मुंहिंजा ही जेका तारीख़ी तौर ते जेका राणासर जो जेका तला आहे, इहो थर में ॿ तला आहिनि राणासर जा। हिकु चेलार वारो राणासर तला आहे, ॿियो नंगर पार्कर जे भरिसां जेका कारुंजर में जे भरिसां गोद में आहे। ऐं जेको उहो तला हाणे फिटी चुको आहे, सिर्फ़ु नदी उतां वही अची निकिरे थी ऐं शहर मां गुज़रे थी। ऐं हीअ जेको तला आहे, इहा तला तमामु पुराणो आहे। आमतौर ते चयो वञे थो ख़ासि तौर ते लोक रवायतनि में त हिते मारवी जॾहिं उमिरि जॾहिं हुनखे वापसि करण लाइ खणी अची रहियो त वापसी जॾहिं हिते हिन हेॾी सावक ऐं पाणी ऐं इन क़िस्म जो ॾाढो ख़ूबसूरत मंज़र जॾहिं थर जो ॾिठो त हुनजी अखियुनि में जेको पाणी भरिजी आयो ऐं हाऊं फाटी पियो ऐं पंहिंजो वतन ॾिसी ऐं ख़ुशीअ में हुनजो दम परवाज़ थी वियो। ऐं चयो वञे थो त हुनजी जेका आख़िरी आराम गाह बि हिन इलाइक़े में हिन ई कब्रस्तान जेका राणासर जे भरिसां कब्रस्तान आहे उन में किथे मौजूदु आहे। ऐं ॿियो चयो थो वञे त राणो महेंद्रो जंहिं जॾहिं काक जा जेकॾहिं कंवल जॾहिं मोया हुआ तॾहिं हुन पंहिंजे महबूबा मोमल खे राज़ी थर में राज़ी रखण लाइ हुन इहो तला जेको आहे उहो ठारायो। ऐं ॿियो ॿी बि हिकिड़ी रवायत आहे त जॾहिं हिते सोढनि जी हिकिड़ी जेका मुख्य जेका नुख आहे साडूर सोढा, उहे जॾहिं उमरकोट मां नाराज़ थी जॾहिं कुसलकोट ऐं पोइ हिते जॾहिं थर में पहुता चेलार वारे पटी में पहुता त उते हिननि जॾहिं रहिया ऐं पोइ अची जॾहिं पंहिंजे राणनि खे राज़ी करण लाइ हुननि उनजे नाले सां हिते हीउ जेको तला आहे जेको राणे जो तला राणासर जेको जंहिंजी लफ़्ज़ी माना राणासर आहे। ऐं अहिड़ा ॿी तला जेका उते असांजे भरिसां ई ॻोठ खोड़बियूं आहे उते मौजूदु आहे। पर हीअ जेका एरिया आहे जंहिंजो तमामु वॾो जेका ख़ूबसूरत मंज़र आहे जेका बिल्कुलु ॾोर ऐं वरी उनजे भरिसां माथारी ऐं उनजे भरिसां टोंक या जेके मुख़्तलिफ़ जेके थर जा फितरी जेके रंग थींदा आहिनि उहे सभु मौजूदु आहिनि। असां पंहिंजे आला अख़्तियारनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन ख़ूबसूरत तराई जी जेका जदीद अंदाज़ में जेका हुनजी रिपेयर थियणु घुरिजे, मरमत कई वञे ऐं हुन सां गॾोगॾु हिन जे पिकनिक पॉइंट ऐं गॾोगॾु पीअण जे साफ़ पाणी जे वसीले खे महफ़ूज़ कयो वञे। थर जे बौकिक शाइर भारूमल अमराणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हू चेलार जो रहवासी पिणु आहे। उनजे चवण मुताबिक़ त हिन तारीख़ी तराई जी का बि इंतज़ामी तौर ते सार संभाल न थी रही आहे। उन जे करे जेके आहिनि सो हिन में जॾहिं ॿोॾि पाणी घटि थिए थो उन तराई मां मिटी बि कढी वञे थी, उन तराई जी का बि सफ़ाई बि न थी रहे। जॾहिं त सॼी सिंध मां ही वाहिद तराई मशहूर पिकनिक पॉइंट आहे जिते हज़ारनि जे तइदाद में इहे घुमण सियाह अचनि था, शहरी हितां जा मक़ामी माण्हू लुत्फ़अंदोज़ थियणु अचनि था। पर इंतज़ामिया हुकूमत उन तरफ़ को बि ध्यानु न ॾेई रही आहे। उन जे करे हिन जी जेका आहे सार संभाल थियणु घुरिजे। हिन खे अञा वधीक जेको आहे सो पिकनिक पॉइंट खे बहितर करण लाइ सरकार खे बंदोबस्तु करणु घुरिजे। खाटाऊ जानी, KTN न्यूज़, राणासर तराई।